थरपारकर रिपोर्टर मोहम्मद इब्राहिम अमीनानी। थरपारकर ज़िले जे ॾाहिली तालके जे मेन रोड जेको कैंसर खां टाउन खेमे जो पार ऐं उमरकोट ॾांहुं वञे थो। हिन मेन रोड ते हर वक़्तु सवारीअ लाइ वॾो ख़तरो। ख़बर मूजिबि ही मेन रोड आहे जेको थर जे हीरे अॻूणे वज़ीर आला सिंध डॉक्टर अरबाब गुलाम रहीम जे सुनहरी दौर में ठही तयारु थियो हो। हिन वक़्तु रोड ते सवे नंढा ऐं वॾा खॾा मौजूदु आहिनि जेको सवारीअ लाइ ख़तरो बणियल आहिनि। मौजूदु गवर्नमेंट हिन मेन रोड जी मरम्मत न करण ऐं रोड जे साइडुनि ते खॾा न भरण जे बजाए कंडा भरियल नज़र अचनि था जेको सभिनी सहूलियतकारनि लाइ ख़तरो आहिनि। तक़रीबन 10 ॾींहं अॻु हिन रोड ते कार एक्सीडेंट थियो आहे जेको अञा ताईं रोड ते नज़र अचे पियो। रोड जी सहूलियतकारनि सहाफ़ियुनि खां दाहियो कयो दाहींदे चयो त असांखे रोड जे बदतरीन हादसनि खां बचायो वञे। असीं वज़ीर आला सिंध खां मुतालबो था करियूं त हिन रोड जा खॾा भराए मरम्मत कई वञे। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद इब्राहिम अमीनानी।